रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व खातमिल अंबिया वल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अदाइन के चौराड़ियों न क्यों बद तो डिठो ही न थो। अम्मा बाद फऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। तूलिजुल लैल फिन्नहार व तूलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशाअ बिग़ैरि हिसाब। सदक़ल्लाह मौलानल अज़ीम। ये नबी से आशिक़न उहे बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ मानी दाने खाधी दवा मागी चयो अवल मानी मजो अवल कुरान। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व सहाबिहि व आलि बैति व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुबारक दो लांगा हो साहब हो पाड़े ओड़े वारा हो। अजो उन्हीं जाज दे वेठा हो जाते कुरान जे करे रहमत जो मीन थो ॾाढा सुभान अल्लाह कर सवाए नाए वेठो आ इंशाअल्लाह सवाए 10 खत्म कनुम हिकड़ो कलाक कया अधु कलाक आ पर मंजिल करे आयो आ शिकारपुर जिले खां कलाक पर कुरान हुंदो सोने नबी जो शान हो। पहिरियों दफ़ो हिन ॻोठ में अचण थियो आ। 46 साल वाइजन कंदे थियान पहिरियों दफ़ो आया हूं तव्हांजी ज़ियारत थी आ।
पर सब गड थिया हूं हिन दिलबर जे करे इन जो दीदार कयो। टे पारे मां सूरत आल इमरान मां आयतूं उहे तिलावत कयूं जन आयतुनि जे अंदर अल्लाह ताला पंहिंजे बादशाही के बयान कयो आ। ये उहा सूरत आ जेका मिठे मदीने में नाज़िल थी। रब जे ज़ात इन सूरत जे अंदर चैन के चूंडियो आ। इन्नल्लाह हस्तफा आदम व नूह। थकल सुभान अल्लाह कर अदरात असांखे रोज थी वञे कुराड़न के टको भी को मजूरी ते असांखे न बीहारे इहो सॼो कमाल हिन। मौलाना वीचारे खे मां ॾिठो भी कोन हो, अल्लाह ॾिसे थो चई ये तारीख़ खपे मां जो हाज़िर ईंदुसि। इन्नल्लाह हस्तफा आदम व नूह व आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। गालियों करण ना आयो कुरान बेहतर उबायूं दुहीड़ा ये वाटर भी न टपंदई। कुरान समुद्र पार करे परन में उड़ारे उन्हीं रब सा मिलाईंदी जे पानी जे कतरे मां तोखे लखन जो लाल बनायो। मानू एडा ना आया आन जेके मलाक लही आया चौधारी वकोड़े आ हे आदलपुर हिय चौधारी छड़ो मलाक पियो आ हिन जे लाइ आया। तू जुतियूं खणी भगे उम्र निंड कई थी साल में हिकड़ी रात हिन दिलबर के भी दे जो कब्र में कम अचे। कुरान वणे ना ताकि कुछ चूंडियो अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम के अदा न मानियारन जी पूरत रब कई के ना जैन तो चुप कर मारे कंदे आदम अलैहिस्सलाम के चूंडे वरी नूह अलैहिस्सलाम के चूंडे अगते आल इब्राहीम व आल इमरान अलल आलमीन। आल इब्राहीम के चूंडे यानी मोहम्मद मुस्तफा के चूंडे हजरत इस्माइल जे पुष्ट मां रब सोने नबी के बनायो डाडो जो हजरत खलील जडे पी पुत्र काबे के प्यार कन हजरत इब्राहिम जयो रब साईं हित जबलन में तो काबो तैयार कराए हेडे केर ईंदो हिते साओ सलोई कोने गैर ज़ी ज़रीन इंद बैतिकल मुहर्रम। कुरान खां ॿाहिरि वञा हिन कुर्सीअ तो लाज उहे मस्करा ॿिया थी मां वटि मिठो कुरान
हेदे केर ईंदो अर्श वारे जो खलील तू काबे के तैयार कर मुंहिंजा पेरें प्यादे दईंदा पर रोईंदा भी ईंदा। अवा गालायो न भला ए कुरान वाले तां पंहिंजी कचहरी अलाए कॾहिं ज़बान तव्हांजी बंदि थींदी। हेड़ो कुरान जेको जबल डारे विझे। लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लराइतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह। जे करे मां कुरान जबलन ते नाज़िल किया जबल पुरजा पुरजा थी वञना। एडी ताकत कुरान में आ पर बुधो आदलपुर जे इलाके वारो हिन कुरान जो बार नबियन जे सरदार खयो आ। सोहणन जे सरदार खयो आ। चंड चोटियां जो सुहिणो न आहे मलाक सुहिणा न आहिनि। आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे एॾा सुहिणा न आहिनि जेको असांजो नबी सुहिणो आहे। खुदा करे निंड में दीदार थिए। आमीन डरी था कयो। हाने पी पुटन काबे के तैयार था कन। अबो मिस्त्री पुट मजूर बई नबी बई वज़कुरु फिल किताब इब्राहीम इन्नहु कान सिद्दीकन नबिया। अमड़ियों घरन में जो कुरान बुधन मलाक आसमान को लही आया के काथे वेठा अचो ज़हीरे मथे मथे जाने दो को काथे वेठो आ। सालन जी गाल आ। मेखो साहब रहमतुल्लाह अलैह पिरियाले में तकरीर पियो करे। नौजवान छोकरो हसीन जमील हिंदुन जो अब्बुल वाह ते वेही सियारे जी रात में मिठो कुरान ॿुधई। सुबुह थियो चई मां मुसलमान थींदुसि। तोखे कुरान जो कदुर केड़ो कदुर उन्हनि खां पुछ जन पेट के पत्थर ॿधा वतन छॾियऊं मारा खाधऊं बच्चा खसिया विया। जवाब में प्या चवन सब कुछ छॾींदासे न कुरान जी दामन छॾींदासे न सोने नबी जी गुलामी छॾींदासे। जिनके कुरान जो करंट लगो कि दुनिया आखिरत में कामयाब थी। वरी तो जे वज़कुरु फिल किताब इस्माईल इन्नहु कान सादिकल वाद व कान रसूलन नबिया। नवीनम कुरान को बार कुरान रहमत जो समंदर दरिया हो पर कुरान जी माना चो आहीनो आहीन। दुनिया जे आहीने में दुनिया जा नजारा नजर ईंदई। कुरान जे आहीने में जन्नत जा नजारा नजर ईंदई। उहा हीअ जमात थी जेके कुरान पढ़ी माना था कनि। मुशरिकन खां कुरान रब खसे छॾियो आहे। कुरान मिलियो ई मोमिन खे। अबो मिस्त्री पुट मजूर पुट गारो थो ॾे बाबो गारो थो रखे
पुट पत्थर दो दे बाबू पत्थर दो रखे जड़ी अध तई आया काबे के था तैयार कन इस्माइल तो जे बाबा कवायद बधूं डाकड़ियों काढूं अचूं हे मंजिल ते कीअं पुॼायूं अर्श वारो तो जे खलील घर मुंहिंजो तो तैयार करे इंतजाम मां पाण कंदुसि ॾाढियूं चओ सुभान अल्लाह पत्थर मोकिले जन्नत मो खलील इन पत्थर ते भी ओ सारी करण तू जो कमा जाके तो के जरूरत पवनी इहो पत्थर लिफ्ट नमूने तो के उते पुजाइंदो पर जे पत्थर ते भी हजरत खलील ओसारी कई काबे के तैयार कई अज वञो उन पत्थर ते हजरत खलील जा कदम मुबारक ठया बयान ई ठया बयान जी तुझा मुंजा पैर जो गप में ठई बेना अज वो पत्थर काबतुल्लाह जे सान में रखियो हजरत खलील जे कदमन मुबारकन जो जिक्र भी जो रब कुरान में कयो जो कुरान सजो जो जड़ी काबो मंजिल ते पुगो हाने अर्श वारो तो जे खलील छा मजूरी जाए हीरा लाल जवार मोती सोन चांदी जे मां काडे कनुम माखे न खबिन छा जाए घुर त जाए जंहिंजे को आखिर ज़मा मोहम्मद करीम पैदा कने इहो मुझे पीढ़ीअ मां पैदा कर इहो काबे में पढ़ाए माखे मजूरी मिली वई सोन चे तो न खपे हीरा न खपे चांदी न खपे लाल न खपे अज जे सोन जे तोले लाइ कुरान तो खणे क़यामत ॾींहुं ये सोन पेरन में लताड़बा कम जाई ये थंबा सोनन जा बीठा हुंदा चौंदे अफसोस हिन सोन टुकरी कान मां आखिरत पंहिंजी तबाह कई अज त हे पेरन में थो लताड़जे कमाए उहे विया जन हिन खे सुञा सुभान अल्लाह कर ॾाढा खलील शाह मजूरी जाए जे मांखे ॿियो कुझु न खपे इहो अरबी मोहम्मद करीम आखिर ज़मान नबी मुझे पुश्त मां पैदा कर मांखे मजूरी मिली वई जॾहिं नबी साईं जाया अमड़ा अमना चयो मुझे दिए में तेल थोड़ो हो हलंदे हलंदे विसामियो जड़ी मोहम्मद मुस्तफा मुझे पेट मुबारक जुदा थिया एड़ी लाइट बरी वई वेठी मक्के में आ शाम जूं मारियूं अखिन सां बई ॾिसां काॾे मको काॾे शाम इस ताईं लाइट छो वई बुधाया कंद कंद मन जो गाटो हणे तो तोले जी ज़बान न तो हलाए अल्लाह हजरत खलील जी कब्र मुबारक शाम जे पासे दे नबी ज़ईं आया मिसकाल दिनईस ओ खलील जे जवान जे ला दुआ घुरी आई अज उहो जवान जमीन ते पूजी वियो नबी से जाया हेरे त कंडी जाए
बुत खानन में रोज राड़ा पैजिया नबी से जंजाया फारस के मुल्क में बाह बरली ये विसामी वही जणू हुई कान नबी से जंजाया कुफर जी उंदे खत्म थी वही चौथो ही जो सिजु उभरी पयो हमारा मना चयो माखे सुनो जायो यमन सा सजदे में व्याओ अशद आंगुर मुबारक जो इशारो मथे कयूं और हे लफ्ज ज़बान मुबारक दिया अल्लाहुम्मा गुफिर लि उम्मती उम्मत के दाढ़ी नथी वणे पटको नथो वणे कुरान नथो वणे और नबी जम्यो उम्मत या सुभान अल्लाह मेरा ते थो वणे उम्मत याद ताराज़ियत जे तौर ते उम्मत याद पुलसरात ते उम्मत याद क़यामत ॾींहुं जो उम्मत याद ये अल्फाज ज़बान मुबारक दिया ऐ मुझा रब मुझे उम्मत में मर्द भी मायूं भी बूढ़ा भी जवान भी अमीर भी गरीब भी वडेरा भी नंढेरा भी नेकोकार भी गुनाहगार भी जे मन तो के अर्ज़ कन मुंजन जे अर्ज़ के कबूल करे बख्शे हिनन के जन्नती बनाए जा हर नबी के एक दुआ मिली हर एक के दुआ मिली एक कहीं घुरी कुछ हुआ तो कहीं कुछ हुआ तो कहीं कुछ हुआ तो मुझो नबी तो फरमाए जेका माखे दुआ रब ॾिनी उहा मां मोहम्मद रखूं वेठो आं क़यामत वारे ॾींहुं दुआ घुरी उम्मत जी शफाअत कयूं हीअं जन्नत में वरतियूं वेंदो आं सुलेमान नबी के नबूवत भी ॾिनई बादशाही हवा ताबे जिन ताबे पखी ताबे कंडे असांजो नबी नबियन जो सरदार जबल तो जागींदो अथई हे तख्त ते वेहे हे हवा के हुकुम करे हे मथे पई खणे पर बुधो आदलपुर वारो केडो भी मथे वने पर पेरे आसमान को हेठ और असांजो नबी मेराज वारी रात सत आसमान किरास तो कयूं वञई अर्श के चओ किरास तो कयूं वञई असांजो नबी मथे ॾाढनि चयो सुभान अल्लाह मेराज करे मोटिया मक्को पार मदीनो पार बैतुल्लाह पार तूर सीना पार हेरे कंदी जाए होडे बैतुल मुक़द्दस में इमामत करायूं सत आसमान किरास करे अर्श के किरास करे रब सा मिली अरबी मोहम्मद मोटी आया वुज़ू वारो पानी हले पियो दरजो कड़ो भी लुडे पियो बिस्तरो भी गरम लगो पियो खुदा करे निंद्र में ज़ियारत थी आमीन दाई सफिया चयो मां आमना जे घर वेठियां गंडे संजन जाया मां ख्याल क्यों त नारो त कटिया नजर जो क्या नारो भी कटियल गुस्ल जी तैयारी कम गैब मां आवाज आयो खबरदार सफिया गुस्ल न कराए जांस असा सिंगारे संवारे मोहम्मद मुस्तफा के अम्मा जे पेटों पो जमीन ॾों रवानो कियो वरी हिय सराई भरे आयम त सुरमो पाराया
नजर जो क्या तो सुरमो भी पयलो नारो भी कटियलो गुस्ल भी जो छलो वरी पैरान पई पाराया हिया जो दिसा तो पुठी मुबारक जे विच ते नबूवत जी मोहर मुबारक लगली जेंदे ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह लिखलो वो मोहर मुबारक इए पई चमके जो चोड़ी जो चंद्र न पुजी सुभान अल्लाह चो थकल हो तो दुआ घुरा एड़ो नबी जो असांजे मिलियो जंहिंजो पघर मुबारक जंहिंजा कदम मुबारक जंहिंजी जुती मुबारक जंहिंजी चादर मुबारक जंहिंजो इस्म मुबारक जंहिंजो जिस्म मुबारक जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा जूं बीबियूं मान वारियूं न्याणियूं मान वारियूं समूरा चओ असांजे नबीअ जी उम्मत ई शान वारी मूसा जेड़े नबी इलाज क्या ज़ियारत न थी हुजूर के पान मथे घुराई शुक्र कर जो अगवान सुनो मिलियो अर्ज पे कई इन्नल्लाह अस्तफा आदम व नूह व आल इब्राहीम व आल इमरान थकल हो सुभान अल्लाह आदम अलैहिस्सलाम के चूंडे नूह अलैहिस्सलाम के आल इब्राहीम के माना मोहम्मद मुस्तफा के आल इमरान के माना माई मरियम के चैन और तुंजो रब कुरान में जिक्र कयो 28 पारे में ये तो ज़रब अल्लाह पढ़ा कुरान थकल हो दुआ कुरान ज़रब अल्लाह मसलन लिल्लज़ीन आमनु मरात फिरौन इज़ क़ालत रब्बि बिनली इंदक बैतन फिल जन्नह वरी भी हिन जो दीदार अड़े ज़ाल काफर जिया पर वने जन्नत ॾेई थी तो छा थियो इन तुंहिंजे अंदर जैन और तुंहिंजो जिक्र कयई ब जन्नत ॾे थियूं वञनि ब बाहि ॾे नबियन जूं ज़ालां बाहि ॾे फिरौन काफर जी ज़ाल जन्नत ॾे पढ़ा कुरान ज़रब अल्लाह मसलन लिल्लज़ीन कफरू मरात नूह व मरात लूत कादे साईं तो सा लेखो ही कोन जो दज्जल से कराइण वारो सभिनी जी खिदमत कर ज़रब अल्लाह 28 पारे जो आखिरी आयत मसलन लिल्लज़ीन कफरू मरात नूह व मरात लूत कानता तहत अबुदैन मिन इबादिना सालिहीन फखानताहुमा फलम युगनिया अनहुमा मिनल्लाहि शैआ अगते फैसलो तो जाहिर थे